उते डिक्शनरी वारी स्कीम हुई इहो सॼो जेको हिन में बि कमु हो साईं जो उनखे तव्हां कीअं था ॾिसो ऐं ख़ासि तौर ते जेको साईं सची ॻाल्हि ॿुधायो साईं इन दौर में जेके बि दौर गुज़रिया साईं वॾो हिकिड़ो दानेश्वर माण्हू हो अदीब हुयो 100 सवा जे लॻभॻि त साईं किताब लिखियो जेके तमामु त उहे सिंध जे फ़ाइदे में माण्हू साईं जीअं ॾिठो आहे मूं साईं लिखियो त माण्हू गुज़री पिया असां काफ़ी काफ़र जे पोयां हो पर उहो असली ॻाल्हि खे सम्झनि कोन पिया त उहो आहे छा ॻाल्हि जेका हुन ते बि नाराज़ थींदा अॻिते हली हाणे त हर माण्हू इहा ॻाल्हि मञे थो त जीअं सदाकत आहे उहो जेको कुझु किरदारु अदा कयो हुन ऐं किताब जेतिरा साईं छपिया ज़रूरु बाशऊर माण्हू पढ़ियो लिखियो तबिको त पैदा ई साईं जीएम से जी आहे जेको आहे उन जी पैदावार आहे जेको आहे सो उन्हनि जी अॻिते हली किताबनि साईं सां जेको असां वियासीं असांखे कयो जलसो हिकिड़ो इन में छा आहे नालो इहे जेके बि सिंध जा वॾेरा हुया नी सभु साईं जीएम से जी पोयां छो मुजीब रहमान जो इक़्तिदार खटियो त मुजीब रहमान जे करे वॾे पावर पॉलिटिक्स कंदा आहिनि उनजे करे उहो सभु साईं जीएम से जी विझे विया नवाब शाह में जलसो कयोसीं घटि में न त बि 4-5 लख खनि माण्हू हुया हुन जलसे में साईं वॾे जे जलसे में इस्तक़बाल थियो हा इस्तक़बाल थियो गुप्तार गुलमोला वारा बड़ा जेके बि हुया सिंध जा वॾेरा उहे सभई असां सां गॾु हुया जेको आहे मुजीब रहमान वॾी इज़त कंदो साईं जी भई वाइद सम्झंदो हुनखे सो अहिड़ा ई क़बूल कई सचो माण्हू हिन जो सफ़र ॾुखियो हुयो साईं ईअं न हो सवलाई ॻाल्हि काली करण जी थिए थी जॾहिं वेहण बि हर माण्हू जो कमाल न आहे जेको आहे आख़िर में असां चवंदासीं त साईं जीएम जे बारे में यादगिरी का